जुडो का खबर शामिल क्यों पिया अब्दुल गफूर कोलाची के रिपोर्ट मुताबिक जुडो में मिठड़ा हुआ मां पानी भरींदे पैर तिरकण सबब औरत बुढ़ी फोत। जुडो वेझो ॻोठ होतो चरवान में 3 ॿारनि जी मां 30 साल नारी सुगरा ज़ाल हाजी खान होतो घर भरसां मिठड़ा हुआ मां पानी भरे रही हुई तो ओचितो पैर तिरकण सबब वाह में किरी पई। औरत जे रड़ियुनि ते माल चारींदड़ धनारनि औरत खे वाह मां ॿाहिरि कढियो। जंहिं बैदि वारसनि फौरी तौर ते औरत खे जुडो RHC मुंतकिल कयो, जिते डॉक्टरनि पारां औरत जे फौत थियण जी तस्दीक कई। होॾां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो। ॻोठाणनि जो चवणु हो त होत चरवान में पानी की सहूलियत न हुजण सबब हुन खां अॻु बि पानी भरींदे हिकु औरत हिकु मासूम ॿारड़ो फौत थी चुका है। ही टियों वाक़ियो पेश आयो है। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ॻोठ में पीअण जे पानी की सहूलियत मुहैया करे इंसानी हयातियूं बचायूं वञनि।